हिकिड़ा महात्मा भगवान में ॾाढो प्रेम, भगवान में ममता, ऐं हुनजो जेको सेठ हुयो वॾो पैसे वारो, उनजी वरी संसार में ममता। सिधी सही ॻाल्हि आहे। संसारी माण्हू चाहींदा आहिनि त बाबा जी बि असां वांगुरु बणिजी वञनि। हा, हे संत महात्मा, अरे हलो बाबा हलो तव्हांखे घुमाए अचूं, हेॾे अचो, अॼु हीअ पार्टी आहे, अॼु हेॾे अचो, अॼु होॾे अचो, हलो त हीअं करे अचूं, अॼु हिन फंक्शन में अचो, अॼु हेॾे अचो, अॼु हेॾे टाइम कढो। चओ हरे राम। हा, पाण संत जेॾी महिल सॾु कंदा त खराटा वॼाए सुम्ही पवंदा, ईंदा कोन। त उहो जेको सेठ जी हो, संतनि जो जेको शिष्य हुयो, उन ॾिठई असांजा गुरुदेव जेके आहिनि ॾाढा ग़रीबी हालत में, कुझु बि कोन्हनि, झोपड़ीअ मां छित मां पाणी थो अचे, कपिड़ा ठीक सां पातल कोन्हनि, फाटल अथनि, हलो ठीकु आहे, पेर में चप्पल कोन्हनि, इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। सॼो ॾींहुं घुमनि था, केॾी महिल गांयुनि जी सेवा था कनि, कंडा वंडा लॻी वेंदा। अरे कम से कम मां चप्पल जे लाइ त उन्हनि खे राज़ी कयां, नई बढ़िया चप्पल वठी अचां। और संत निष्प्रही, उन्हनि खे मतिलब ई कोन्हे संसार जे शयुनि सां। सेठ जी चए थो बाबा हिकिड़ी वेनती कयां। चओ भाई। बाबा तव्हांजी इहा चप्पल ॾाढी ॾिसो फाटी पई आहे इहा, ऐं सिलाई बि ठीक सां न थी सघंदी, तव्हां हुकुम कयो बसि, बढ़िया मां बि नई चप्पल वठी थो अचां। संतनि चयो भाई चप्पल काॾे कंदासीं असां? हा, गायूं चप्पल पाईंदियूं न, भैंसियूं पाईंदियूं न, घोड़ा हाथी पाईंदा आहिनि न, पोइ असां त उन्हनि खां हल्का फुल्का छा चप्पल पायूं। चई बाबा कमाल था कयो, सॼो ॾींहुं जंगल में था रहो, गांयुनि जे पोयों घुमो था, चप्पल तव्हांखे ज़रूरी आहे? मां वठी ईंदोमांव। ॾिसो हाणे पोइ जिद ते बि लही ईंदा आहिनि न कई माण्हू। हा, न न तव्हांखे कमु करिणो ई पवंदो। सम्झ में न ईंदो आहे पीउ केरु आहे पुटु केरु आहे। त संतनि खे चयो न न हाणे चप्पल त मां वठी ईंदोमांव। गुरु चवण लॻा चेलो केरु आहे, गुरु केरु आहे? चई तव्हां भॻवानु आहियो असांजे लाइ, लेकिन चप्पल असांजी ॻाल्हि त रखणी पवंदव। संतनि खे बि कई तरीक़ा हूंदा आहिनि वरी सम्झाइण जा। उहो बाबा जी चवणु लॻनि ठीकु आहे हाणे चप्पल वठी थो ईंदे त कोई सुठी चप्पल वठी ईंदे। चई बाबा तव्हां लिबर्टी चओ, बाटा चओ, जेकी चओ, अहिड़ी चप्पल वठी अचां जेकी पूरे बाज़ार में पहिरियों नंबर हुजे। अरे वाह, त ठीकु आहे चप्पल वठी आ। हाँ बाबा तुरंत वठी आ, पर हिकिड़ी ॿी जोड़ी बि त हुजणु खपे, हिकिड़ी वरी फाटी पए। अरे बाबा मां सदके वञा, मां 4 जोड़ियूं तो वठी अचां। हलो इहा ॻाल्हि ठीकु आहे, चप्पल तुंहिंजी पायां 1000 रुपए वारी, कपिड़ा हे फाटल। अरे मां कुर्बान वञा बाबा, तव्हां हुकुम त कयो। हा 8 जोड़ियूं कपिड़ा वठी अचां, इहा बि ॻाल्हि ठीकु आहे। ठीकु आहे, हल पोइ वरी कपिड़ा बि कुर्ता पैजामा वठंदो अच। हा हा ठीकु आहे। हाणे कपिड़ा बि बढ़िया थी विया ऐं वरी चप्पल बि बढ़िया, त खट त भॼी पई आहे। चई बाबा नवां संदल ठाराइजां चंदन जे लकड़ीअ जा तव्हांखे। चई पोइ उहो बि चवंदो अचु भाई बढ़ईअ खे ठाहे अचे। चई तव्हां हुकुम कयो। चई पोइ चंदन जे लकड़ीअ जो पलंग हुजे ऐं मथां पाणी टपके ऐं असां भिजूं वेठा। चई बाबा तव्हां हुकुम त कयो, पंहिंजे घर जहिड़ो महल तव्हांखे बि ठाराए थो ॾियां हिते। चई पोइ त बढ़िया थी वेंदो। चई घर जो महल ठहंदो पोइ वरी उहो संभालींदो केरु? झाड़ू पोछा रोटी वोटी हे हो, त वरी हिकिड़ी घरवारी बि हुजणु खपे। हा गृह स्वामिनी बि हुजे। चई बाबा कुर्बान वञा, तव्हांजी कोई उमिरि थोरी थी आहे वॾी, तव्हां हुकुम कयो, मां पंहिंजे घर परिवार मां तव्हांजो मां शगुन कराईंदुमि, मां रिश्तो कराईंदुमि। चई अरे वाह सच? चई बाबा तव्हां असांजा गुरु जी आहियो, भॻवानु आहियो। चई ॾाढो बढ़िया सेवा करे छॾी तूं यार, वाह। चप्पल बि मिली वई, कपिड़ा बि मिली विया, पलंग में मिली वियो, महल बि ठही वियो, घरवारी बि वठी ॾींदी। अरे बाबा हे त धर्म आहे, न त 2 टे वठी जाओ, हिकु त पक वठी ॾींदोमांव तव्हांखे, तव्हां हुकुम कयो। बाबा जी चवणु लॻा पोइ घरवारी बि मान लो अची वई, पोइ त बाल गोपाल बि ईंदा। चई छो न ईंदा, तव्हां सभिनि खे था बाटियो, तव्हां वटि छो न ईंदा? अच्छा त बाल गोपाल बि ईंदा, न्याणियूं ईंदियूं, त उहे वरी सर्दी गर्मीअ में बीमार त न पवंदा? चई हा बीमार त सभु पवंदा आहिनि। चई सुभाणे भॻवानु न करे हेठि मथे थियनि उहे ॿार, बीमार पवनि, ऐं सुभाणे न ईअं थिए वीचारनि खे कोई वॾी बीमारी पकड़े, पोइ रोअंदो केरु? सेठ जी चुप। अरे ॿुधायो न रोअंदो केरु? इहो रोअणो त तव्हांखे ई पवंदो बाबा, ॿार तव्हांजा आहिनि त ॿियो कोई थोरी न रोअंदो। हा ॿार तव्हांजा आहिनि त रोअणो बि तव्हांखे ई पवंदो। चई अहिड़ी चप्पल ई न खपे। चई चप्पल कहिड़ो ॾोक आहे? चई सभु चप्पल ते ई त बीमारी आई आहे। न तुंहिंजी चप्पल अचे हा, न कपिड़ा अचनि हा, न पलंग अचे हा, न घर वारी, न ॿार, खणी वञ, तुंहिंजी चप्पल ई न खपे। हाणे वीचारो सेठ पंहिंजो मथो पकड़णु लॻो, कुटणु लॻो। चई मूंखे ॻाल्हि सम्झ में ई न आई, काॾो ॻाल्हि काॾे घुमी वञी किथे पहुची वई, चप्पल जो प्रोग्राम ई कैंसिल थी वियो। हरे राम। त अहिड़ा तरीक़ा संतनि खे बि हूंदा आहिनि भाई। हाँ
संत चवंदा आहिनि भाई सॼी दुनिया पाण खे ॾाढी होशियारु सम्झंदी आहे पर हिकिड़ो संत ठगे ॾेखारियो तव्हां। हा हा, संतनि खे धन पैसे पाईअ में ज़रूरु ठगे वठंदव तव्हां, ऐं उहो त पहिरियों छॾे चुका आहिनि, त कोई वॾी ॻाल्हि न आहे, पर कंहिं संत खां भॻवान खां दूरि न करे सघंदव तव्हां। हा, असली कमाईअ खां तव्हां उनखे न ठगे सघंदव। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, दयाल दुख भंजन पूरन कृपा।